सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। केरा आशु बावलो वठी आयो कुछ बंगारी गोठ में दाखिल थियण लाइ। आशू मरी वियो है जो ही गोठ में दाखिल थींदा। ठीक है मीरे मूं तो मथा भरवसो कई हाणे जकर तोखे नवाब खान जे मथा एडो ही भरवसो आहे त पोइ वञी उन सां मिल ऐं चओ उनखे त ध्रुव मथा कूड़ा केस ख़त्म करे उनखे आज़ाद कराए। उनखां पोइ तूं अची मूंसां मिल जाए। वधीक ॻाल्हियूं पोइ कंदासीं। वज़न खे वधाए छॾियो। हथ हल्के रखण जो वक़्तु ॿियो हलियो। सभ जो सभु निकिरो रुलो वञी। जे बि होंगारी हथ अचेव न खपे छित खणी अचो। बाक़ी रहियो बहावर उनखे मां पाणे वेंदुसि। वञो पहिरियां हिन वंगारी खे खणी अचो। इहा तुंहिंजी भुल आहे। संगत ॿाहिरि आई न मूसा खे माराए छॾींदो न मां हथ कोन कढंदो। एतिरो जल्दी मूसा खे मारण वारो नाहे। कुझु बि थिए पर बशकल हाणे माठ कोन कंदुसि। जान नवाब खान खे मारींदुसि जा मारियो वेंदुसि। छो जो बहावल उहो पिड़ो जरा माण्हू त छा पत्थरनि जो सुरमो करे छॾींदो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।